अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कंदकोट मां निकतल क़ौमी अवामी तहरीक जे मार्च जो ॿिए ॾींहुं बि सफ़र जारी। अयाज़ लतीफ़ पलीजो जे अॻुवाणीअ में मोहब्बत सिंध जागरता मार्च जो मेहड़ KN शाह ऐं दादू में शानदार इस्तक़बाल। उम्मे रुबाब चांडियो मार्च जे काफ़िलनि में शामिल। मेहड़ नसीराबाद KN शाह दादू सूदो ॿियनि इलाइक़नि में शहरनि तरफ़ां गुलनि जी वर्खा सां मार्च जी शानदार आजियां कई वई। हथनि में बैनर ऐं झंडा खयल कारकुननि जे आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। रैली दादू प्रेस क्लब पहुती त जलसे जी सूरत इख्तियार करे वई। जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे। सिंध जो अवाम वॾी जिदोजहद लाइ तैयार थिए। न्याणियूं सिंध जी हिफ़ाज़त लाइ रस्तनि ते निकितियूं आहिनि। मूं सां सिंध जो अवाम गॾु आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो तरफ़ां अथॉरिटी ऑर्डिनेंस जी वापसीअ ताईं तहरीक जारी रखण जो चिताब पिणु ॾिनो। उन मौक़े ते उम्मे रुबाब चांडियो चयो या बेसिकली न क़ौमी अवामी तहरीक जी चई स्ट्रगल आहे, न उमेर बाब जी स्ट्रगल आहे, न ॿियो कंहिंजी स्ट्रगल आहे। हीअ सिंध जी बका जे लाइ हिकिड़ी बेदारी मार्च ऑर्गेनाइज़ कई वई आहे। ऐं इन शइ ते आउं सलाम पेश कयां थी अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब खे, जेके सिंध जे इशूज़ ते सुजाग थी निकिता आहिनि। कंदकोट कश्मीर खां वठी करे कराची ताईं उन्हनि हीअ ऑर्गेनाइज़ कई आहे मार्च। ऐं इन में असां मुकमल हिमायत कयूं था। ऐं सिंध जे हक़नि जे लाइ ऐं इहो चवंदमि त सिंध जे हक़नि लाइ जेको बि केरु बीहंदो असां उन्हनि सां गॾु आहियूं। इहा हर कीज़ शइ न आहे जेको माण्हुनि खे मिसइंफॉर्म कयो थो वञे त जेको सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे। ईअं न आहे, पर सिंध पाकिस्तान असांजो मुल्क आहे ऐं सिंध जेका आहे असांजी अमड़ आहे। ऐं सिंध अमड़ जे हक़नि जे लाइ असां हर घिटीअ में हर चौराहे ते तव्हांखे मिलंदासीं। इंशाअल्लाह सिंध जे मज़लूम माण्हुनि सां असां गॾु बीठा आहियूं ऐं सिंध जी जेका अवाम आहे उन्हनि सां असां गॾु बीठा रहंदासीं। त पीपल्स पार्टी बेटनि ते कब्ज़ो करण लाइ वफ़ाक़ खे इजाज़त ॾिनी। धारियनि सां गॾु धाड़े में पंहिंजा ई मौजूदु हुआ। जागीरदाणे निज़ाम जे ख़ात्मे ऐं सिंध जे वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ थींदड़ हर जिदोजहद में आऊं शिरकत कंदसि। मुंहिंजे प्यारनि खे बेगुनाह क़तल कयो वियो। मूंखे अञा ताईं इंसाफ़ नाहे मिली सघियो। सिंधियाणी तहरीक जे रायला भुट्टो, रोशन करनाणी, साबिर भंड, याकूब बुरड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।